तुझो रख भलायूं असां पाण तुझो ॻाल्हियूं वेठे ॻायूं असां पाण तुझो ॻाल्हियूं वेठे ॻायूं भली यार वाहे तुझो रख भलायूं भली यार वाहे तुझो रख भलायूं। माशाअल्लाह। अच्छा, हिन फिल्म में मुख़्तलिफ़ फनकारनि सां मुलाक़ात थी। जी सही। कीअं था सम्झो त कमु हिन फिल्म जे हवाले सां कहिड़ी तव्हांखे वणे, छो जो हीअ तव्हांजे शोबे खां हटी करे ॻाल्हियूं आहिनि, ख़बर त पए त अदाकारी में बि तव्हांखे को अदाकार वणे थो। जी जी, गुलाम मुस्तफ़ा कुरैशी उन उहो बि हिन फिल्म में हो। जी हाँ हाँ। छा हुनजो किरदारु हो, छा पे कयो हुन? हीरो हो, साइड हीरो। अच्छा हाँ, हीरो मां फिल्म में साइड हीरो। अॻु में मुस्तफ़ा सां मिलिया हुया तव्हां या हिन फिल्म में मुलाक़ात में मिलिया? अॻु में मिलिया हुया। हिन फिल्म काफ़ी शोहरत हासिल कई। जी सही। कीअं था भायो त हिन खां अॻु में तव्हांजी शोहरत थी या फिल्म खां पोइ तमामु घणी शोहरत थी? असां त अलाह जी महिरबानी हुई। पर असांजे मोरे शहर में असां शहर जे माण्हू रहण वारा असां, भला उते त कंहिंजी फिल्म न हलंदी कंहिंजे नाले सां, पर उते बि ब्लैक ते हुनजी टिकेट हली असांजे मोरे शहर में, जिते मुंहिंजो राश आहे, सॼो ॾींहुं रहां मोरे शहर में। सभु ॾिसनि, सभु ॾिसनि। उन जाते बि ब्लैक ते हली। इहा आहे अलाह जी महिरबानी। माशाअल्लाह जी। इहो पहिरियों कलाम जॾहिं तव्हांखे शौक़ु थियो ॻाइण जो, जी जी, उहो ॿुधाईंदो त कहिड़ो हुयो, कुझु यादि अचे थो कीअं इब्तिदा थी ॻाइण वॼाइण जी? कंहिं उस्ताद बाक़ाइदे सेखारियो या इश्क में? उस्ताद त मुंहिंजो हो साईं अली गुल महर। किथे जो साईं? मीरपुर माथेले जो उस्ताद जो। अच्छा माशाअल्लाह। पोइ तव्हां मोरे खां उते वेंदा हुयो या साईं? उस्ताद असांजे मुल्क में घणो रहंदो हो। मोरे में? जी। अच्छा जी सर। मोरो तव्हांजो असुल ॻोठ या? ॻोठ मुंहिंजो रहाश मोरे शहर में आहे। मोरे शहर में? जी। ॻोठ असुल तव्हांजो कहिड़ो? ॿिया त नाला बाक़ी हाणे जलाल चालियो आहे। हाणे त जलाल चालियो नालो अथव। अच्छा, उस्ताद तव्हांखे छा सेखारियो? उस्ताद असां लके साल ॻायो ॿुधायो सेखारे छॾी। शुरूआत कहिड़े कलाम सां थी? हाणे शुरूआत हुई त अॼु सुञाणी छो नथो को ॾिहाड़ो यादि कर, दिलि सड़ी वई यार जाने दिलि सड़ी जो दाद कर। धुन यादि? हा ॿुधायो। दिलि सड़ी जो दाद करो, अॼु सुञाणी छो नथो पर को ॾिहाड़ो यादि कर, अॼु सुञाणी छो नथो पर को ॾिहाड़ो यादि कर। अच्छा, इहो तव्हां भाउरनि में या वालिद साहिब जो जेतिरो औलाद हो, तव्हांखे ॻाइण जो शौक़ु हो या ॿिनि खे? कोन्हे शौक़ु अथई। ॿिया घणा भाउर तव्हां? ॿिया मुंहिंजा ॿ भाउर आहिनि, मां आहियां। उहो छा कनि? उनखे पंहिंजी ज़मीनदारी आहे, अलाह जी महिरबानी आहे। अच्छा जी, माशाअल्लाह। उन्हनि जो ॻाइण ॻाल्हि ॾाढो कोन्हे। वालिद साहिब हाजी माण्हू वो तो मुझे कौर वो पहिरियां त न गा सही। सही ॻाल्हि आहे अथई त बाबा असांजो राग सां छा साईं, तूं राग न गा। पोइ उस्ताद पंहिंजे पीउ खां लिकी ॻाईंदो हुउसि। पोइ असांजे पासे अहिड़ो मेलो थियो, उन मेले में मूं वञी ॻायो। हुते त शाम जो ख़ल्क मोटी मेले खां त असांजो ॻोठ आहे रस्ते जे भरिसां। त जेको माण्हू बाबे खे ॾिसे न त उहो चवे त हाजी तुंहिंजे पूरो मेलो खयो, तुंहिंजे पुट खयो। सॼे मेले में रुगो जलाल जलाल हुई। मां त 3 ॾींहं ते ॻायो, पर 3 ॾींहंनि खां पोइ जो मां घर आयुमि त थोरो डिॼंदो आयुमि त बाबो साईं लाइ छा चवंदो। सो सियारो बाहि ते वेठो, मां अची पहिरें कयोमांसि त मूंखे पुछी त मानी मूंखे चए हाणे तूं भली वञी ॻा। छो त औलाद जी माइट नेकी ॿुधंदो आहे त ख़ुशि थींदो आहे। सही आहे। चई हाणे तोखे झल न आहे, हाणे तूं भली वञी ॻा। त मूं पुछियो बाबे साईं, बाबा साईं तव्हांखे इहो कीअं ख़्यालु आयो? जिते जेके माण्हू मोटनि पिया उहे चवनि पिया त मेलो खयो त तुंहिंजे पुट खयो। अच्छा, पोइ असां अलाह जी महिरबानी जी बाबे साईं उन खां पोइ मूंखे इजाज़त ॾिनो त पहिरियां उन खां लिकी ॻाईंदो हुउमि। पोइ हाजी साहिब कॾहिं रूबरू बि तव्हांखे? हा ॿुधाई रूबरू। हा पोइ त ख़ुशि थो थिए, हाणे माइट त ख़ुशि थींदो। हलो शुक्र आहे, बुज़ुर्ग वॾा राज़ी थिया। घणो तव्हां जलाल ॻायो माशाअल्लाह, घणी शोहरत बि तव्हांखे हासिल थी। जी साईं। कीअं था सम्झो त
1973 खां अॻु में हिकिड़ी अजीब दुनिया हुई तव्हांजी जी सर हाँ जी उन खां पोइ फनकारनि जे टोले में आयो तव्हां जी, ॻाइण सर। वॼाइण सां जी, तव्हांजो सर। वास्तो थियो जी, सर। ज़िंदगी जी तब्दीली कीअं महसूस कयो साईं हिन खे ॾाढा अलाह जा एहसान मञियासीं छो त पहिरियां त दुनिया में गर्क हुआसीं न पोइ त दुनिया में ज़ाहिर थियासीं निर्वाह थियासीं ख़ुदा बुरनि कमनि खां बचायो सभु कंहिंसां सुठनि दोस्तनि सां वास्तो रहियो तो सां रहियो ॿिए सां रहियो त पोइ वरी सुठी लेवल ते अची वियासीं पहिरियां त वरी ॿी लेवल ते हुआसीं पोइ छा कयो तव्हां न हाणे त दादू असांजे जेके टेम वारा उहे त बसि करे अब अॻियां वरी नवां जी अच्छा घणनि मौक़नि ते तमामु वॾनि वॾनि फनकारनि सां जलाल तव्हांखे ॻाइण जो मौक़ो मिलियो मूंखे चङी तरह यादि आहे त मोहम्मद यूसुफ जी सर उस्ताद मंज़ूर अली ख़ान जी सर ऐं ॿिया वहीद अली आहे मतलब सफ़ीराणी आहे ॿियूं फनकार आहिनि त वॾनि ऐं झूननि फनकारनि सां जेके इल्मदार फनकार आहिनि जेके उस्ताद फनकार आहिनि कीअं महसूस कयो हुन सां गॾु ॻाइणा त असांखां भला आहिनि पर वक़्तु असांजो अलाह भलो कयो न हा इहो त ॻाइण त उन्हनि जो भलो आहे माना पर वक़्तु हिकिड़ी ॻाल्हि कयां थो त हिकिड़े मेले में समन सरकार ते जी उस्ताद मंज़ूर अली ख़ान हो जंहिं जाते उहो जेको हुननि जो राग हो सो खुलियो हा उस्ताद मंज़ूर अली ख़ान हो मिठू कच्छी कसबानो सैयद सलेमान शाह इन्हनि जो खुलियो राग हो ऐं मुंहिंजो राग टिकेट ते हो 10 रुपया त 10 रुपया वॾा हुआसीं त होॾे माण्हू न पिया लड़नि हेॾे पुलिस न छुणी ऐं माण्हू झले पई त उस्ताद मंज़ूर अली ख़ान सुबुह ते मूंखे घुरायो त मां जलाल चांद जो ॾिसां हाणे असां त हुननि जे ॻाल्हाइण लाइक़ु ॿुधायूं त 10 जा उस्ताद आहिनि पोइ त जंहिं महिल वियासीं त मूंखे तो में कुझु न आहे बाक़ी तुंहिंजे वक़्त खे सलाम वाह 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 तो में कुझु न आहे बसि तुंहिंजे वक़्त खे सलाम आहे हा मुंहिंजो उस्ताद दुआ कजां ऐं उस्ताद मंज़ूर अली ख़ान हिकिड़ो फ़क़ीर माण्हू हो ॻाइण पंहिंजी जाइ ते रहियो वॾो वॾो फ़क़ीर माण्हू जीअं कंहिंखे फ़क़ीर चइजे न त हाणे असां में का शइ न आहे पर असांजे हुन माण्हू खे बुरा लाहे त वॾी ॻाल्हि आहे न फनकारनि जी ॻाल्हि निकिती आहे जलाल त इहो मुंहिंजो ख़्यालु आहे हींअर सुवालु वक़्ताइतो रहंदो त ॻाइण वॼाइण सां थोरी घणी वाक़फ़ियत जलाल जी थी आहे त फनकार जी शनास बि जलाल खे हुजणु खपे त केरु सुठो फनकार आहे केरु ख़राबु फनकार आहे मक़सदु आहे केरु बेसुरो कसो थो ॻाए केरु सुर में थो ॻाए त छा ख़्यालु आहे सुठो फनकार सुरीलप जे ख़्याल सां हिन वक़्तु मोहम्मद यूसुफ भलो आहे मुंहिंजी वणत जी ॻाल्हि जी मुंहिंजी वणत जी ॻाल्हि त मूंखे फोटो ज़रदारी थो वणे सभु कंहिं पई मुंहिंजी गाॾी में केसट बि फोटो ज़रदारी जी हूंदी छो त मूंखे वणे थो हा हा ऐं माइंड में वरी आपदा परवीन भलो थी ॻाए माशा जी ॿाहिरि वञण बि थियो दुबई हो दुबई मस्कत अच्छा हा इहे ॿाहिरि मुल्क ॾिसी आहे सिंधी ॿुधण वारा जेके न पिया सम्झनि पोइ सही उन्हनि बि डांसूं ज़रूरु कयूं असांजे चपड़नि अख़बारनि ते डांसूं कयूं पोइ उन पुछनि पर तव्हां सम्झो राजी सम्झ कान्हे बाक़ी धुन प्यारी लॻे थी बसि अच्छा इहो ॻाइण वॼाइण जो दौरु हलियो 73 खां पोइ मेलनि मलाखलनि में ईंदे हुते ॻाईंदे पोइ पहिरीं टेलीविज़न ते ॻायो या रेडियो ते साईं इहो कहिड़ो साल हो यादि अचे थो एतिरो मूंखे यादि न आहे साईं हा बसि पहिरियां मूं रेडियो ते ॻायो छा चओ त रेडियो ते हिकिड़ो ॿ चकर मां पहिरियां वेमो ते जी त उहो मूंखे सम्झनि पिया त हाणे जॾहिं वञूं हा बाबा कॾहिं अचिजो पोइ कंदासीं प्रोग्राम पोइ वरी वञणु छॾियोसीं छो त अलाह जी महिरबानी थी ॿाहिरि मुंहिंजी केसट तमामु थर बर जबल जलाल चांजो हो पोइ मां चवां हिननि खे कहिड़ियूं मिनथूं कयूं पोइ वेही रहियासीं पोइ गुलाम हुसैन शेख हिकिड़े चकर में हैदराबाद खां निकितो उहो अचे पियो नवाब शाह त जंहिं शहर में अचे पियो त केसट मुंहिंजी वञे पई त पोइ पुछा कई भी कहिड़ो ॻाइणो आहे जलाल चांजो आहे आख़िर नवाब शाह अची लथो थो हर होटल ते जलाल चांजो वञे पियो वरी उते पुछा कई की भी किथां जो आहे दिल्ली असांजो आहे तालको मोरो आहे मोरे में रहे थो उतां एड्रेस मुंहिंजी लिखी ऐं उतां मुंहिंजे ख़त लिखी न तूं अचे ॾे जॾहिं मां उते पहुतो मूंखे चई न तूं पहिरियां हिते छो न आयो मुंहिंजो आयो मां 2 टे चकर आहियां पर तव्हां वटि क़बूल न थियो पियो हाणे क़बूल पइजी विया जलाल हिकिड़ी हुजत था कयूं तव्हां तुंहिंजे ॻाइण जे मुतलिक़ आम ख़्यालु आहे त माण्हू निंड फिटाईंदा आहिनि पंहिंजी जी इहे ॻाल्हियूं घणियूं ॿुधी जी कहिड़ियूं कहिड़ियूं ॻाल्हियूं दिलि सां लॻनि थियूं सची ॻाल्हि आहे न निंड फिटंदी इश्क वारे जी न
ॿुधण फ़क़ीर थी चइबो आहे सूर लॻई त सुध पवई न त सुधरी कीअं रीह सूर जड़ लॻी जन खे जान में से वींजू पियो वहलूर घायो जन खे घूर से पिटी जो वियो पिरला लॻ सुभाण ॿारो चल जो ॿुधल चवई विया कुही काती साण पंहिंजो विञाए पाण कयो हासिल ज़ात हक़ जी ॿुधल फ़क़ीर सुभाण शाइरनि जे हवाले सां जला घणनि शाइरनि जो कलाम तव्हां ॻायो जी कहिड़े शाइर जी शाइरी तव्हांखे मुतासिर कयो मुंहिंजो अर्ज़ु हिकिड़ो त जे शाइरी जी पोइ त लतीफ़ साईं आई सचल सरमस्त ॿुधल फ़क़ीर रखियल छा शाइरी त पोइ हुते आहे बाक़ी जेका असांखे माण्हुनि खे जेका शाइरी वणे थी त पोइ असां कहिड़नि जा नाला वठूं लिखे को शहर ॿाहिरि को अहिड़ो कलाम न आहे शाइर जेको तूं शौक़ सां ॻाईंदो हा त मां उस्ताद बुखारी खे शौक़ सां ॻायां थो राशिद साईं खे शौक़ सां ॻायां थो अब्दुल गफूर खे ॻायां थो शौक़ सां उस्ताद बुखारी जो को कलाम जी हा ॿुधाए ॿुधाए सजन मुझी सकरात में पवते उठिया मान या तो बाली अखा हाल को इदे पुछण या मां केडी देर करे उठे यार अचो केडी देर करे उठे यार अचो नथा सार लहो केडी देर करे उठ यार अचो केडी देर करे उठ यार अचो नथा सार लहो हो जा बचो केडी देर करे
तुझे अंगर रंग रचन सदाई सुख हुजन तू दुखिया ॾिसी न अज हौल करे दिल लाऊं नथा कहलायूं था पछतायूं नथा असां हौल करे दिल लाऊं नथा कहलायूं था पछतायूं नथा काटे वादे में घबरायूं नथा काटे वादे में घबरायूं नथा असां कम न कंदायूं अहिड़ो यार कचो केॾी देर करे यार मथुरे केॾी देर करे यार वठो नथा सार लहो जा बचो केॾी देर करे दिल खे महकायो अज यार बुखारी महफिल खे महकायो यो हुक्म हुस्न फरमायो यो हुक्म हुस्न फरमायो साथ खड़ो गायो राग नचो केॾी देर करे यार मथुरे केॾी देर करे यार वठो नथा सार लहो जा बचो केॾी देर करे असांखे बि ॾाढा इंतज़ार करे तव्हां आया आहियो जी सही ॿुधंदड़नि खे बि तव्हांजो इंतज़ार मां ॿुधंदो हुउमि सही मूंखे ख़ुशी आहे त तव्हां सां इहा जेका गुफ़्तगू थिए पई असांजा ॿुधंदड़ यकीनन ॿुधी ख़ुशि थींदा जेके तव्हांजे फन खे असां बि तमामु कोशिशि कई अथई चड़ा ख़त लिखंदा रोज़ ऐं हुननि जी दिलि जी ख़्वाहिश अलाह करे पूरी थिए अॼु हुननि जी दिलि जी ख़्वाहिश पूरी थी सुठो थियो तव्हांखे बि ख़ुशी असांखे बि ख़ुशी थी महिरबानी जनाब ज़िंदगी में घणा माण्हू मिलनि था जी इहो त ज़िंदगी हिकिड़ो मेलो आहे घणा मिलनि था विछड़ी वञनि था जी कोई यादगार माण्हू तव्हांजी ज़िंदगी जो जेको तव्हांजे दिलि ऐं दिमाग़ ते हुनजी तस्वीर नक्श हुजे उहो यादि आहे जंहिंजा राग सिखियासीं ये राग सेखारे छॾियो हा उहो आहे या आहे माण्हुनि जूं अजीब आदतूं हूंदियूं आहिनि कंहिंजी कहिड़ी आदत कंहिंजी कहिड़ी आदत फितरत उनजी उथण विहण ॻाल्हाइण ॿोलाइण जी जलाल खे कहिड़े क़िस्म जो माण्हू वणे थो जहिड़ो पाण जलाल आहे अहिड़ो माण्हू वणे ख़बर पए त कहिड़ो आहे जलाल जी माण्हू ॻाल्हियूं कला मां नथो करे सघां त हर कंहिंसां गुलामी रही आहे हा मोहबत जो जान हुजे पोइ असां हुनजा खाधो आहियूं हा मोहबत जो जान हुजे बसि पोइ असां पंहिंजी नेकी नथा कयूं जेके असां मिलिया हूंदा इहा ॻाल्हि ज़रूरु कोन्हे त जलाल में मोहबत आहे त असांखे मोहबत वारो खपे ऐं ईअं बेसरो हुजे बसि पोइ ख़ुदा करे पंहिंजे घर हुजे माशाअल्लाह शादी कयो जी सही ॿ शादियूं आहिनि ॿ शादी माशाअल्लाह औलाद से 3 पुट आहिनि हिकिड़ी न्याणी आहे इहो ॻाइण वॼाइण खां अॻु में थियो या पोइ न शादियूं पोइ आहिनि ॿई जी छो अॻु में छो न पियो कयूं बसि अॻु में वरी ॿिए ज़माने ते आयासीं शुक्र आहे जी एतिरी थोरी मतलब उमिरि बि कान हुई हींअर घणी उमिरि हूंदी अथव 32 साल 32 जी माशाअल्लाह
माना 73 में तव्हां ॻाइण वॼाइण शुरू कयो आहे त नंढी उमिरि ई ॿारनि जो लाड़ो पढ़ायां थो हा ॿ जेके वॾड़ा आहिनि हिकिड़ो 5 दर्जो पढ़े थो ॿियो वरी 1 पढ़े थो बाक़ी 3 त नंढड़ो आहे अच्छा छोकिरियूं वरी उन्हनि खां वॾी आहे पर असां वरी छोकिरियूं कोन पढ़ाईंदा आहियूं न जलाल जो अगरि ज़ाती ख़्याल पुछिजे त मुंहिंजो त ख़्याल हो त पढ़ाया बस ॿियनि जो त न छो त हू बरारी में रहंदा उनखे बरारी वारो वरी वाह मथे में आहे असां ज़माने में ॾिसी वेठा आहियूं त पढ़ाई कहिड़ी शइ आहे पढ़णु छा आहे सही पर हू चवंदा न असांखे इहा पढ़ाई न खपे असुल में जलाल तालीम जी घटता ये कमी आहे ॿारहाड़ी में तालीम के ज़हन उनजो खोले थो जी सही मक़सद आहे त घणियूं ॻाल्हियूं हुनजे शऊर में अचनि थियूं तालीम जी वॾी शइ आहे तालीम इहे सभु ॻाल्हियूं जेके तव्हां ॿुधायो पिया ऐं असांजा ॻोठाणा शौक़ु दिलचस्पी सां तालीम हासिल कनि त घणियूं ख़ामियूं जेके असांजी निकिरी हा तालीम ज़रूरी आहे तव्हांजी तालीम असां एतिरो पढ़ायूं पाण लिखूं पाण पढ़ूं ॿियो असांजो ख़त कोन पढ़ी सघंदो मक़सद आहे त दर्जो सही कयूं अंगूठो सही कंदा इहा वॾी ॻाल्हि आहे अच्छा माशाअल्लाह ॾाढी सुहिणी गुफ़्तगू तव्हां सां थी हाणे आख़िर में जी मोकिलाइण खां अॻु में ज़िंदगी हेॾी सारी 32-33 साल जी उमिरि माशाअल्लाह गुज़री के वाक़िया ज़िंदगी जा घणेई माण्हुनि सां थियनि था हयाती आहे त माण्हू हादसनि जो शिकार थिए थो कहिड़ो हादसो ज़िंदगी जो जेको तव्हांखे यादि हुजे यादि ज़िंदगी जो हादसो आहे जो राज शुक्र सुठो मक़सद तव्हांजो त तव्हांजे शौक़ में इश्क जो वॾो दख़ल आहे जीअं तव्हांखे हिन मंज़िल ताईं जी पहुचायो जी ॾाढी ख़ुशी थी तव्हां सां हिते कचहरी कईसीं ॻाल्हियूं करण जे लाइ त गंज हिन खुटी वञे तव्हांजा लख अहसान थोरा जो तव्हां अॼु स्टूडियो में आयो ऐं तव्हां असांखे वक़्तु ॾिनो तव्हांजी महिरबानी